बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे स्टार प्रोग्राम फ़ैसले की घड़ी मां आहियां आफ्ताब मुगरी। मां हमेशा चवंदा त फ़ैसला थियण खपनि धरती धणियुनि लाइ। कराची खां कश्मीर, कश्मीर खां वरी कश्मीर ताईं हिन वक़्तु तय आहे त पाकिस्तान में उन वॾे अहम फ़ैसिले जी ज़रूरत आहे, जंहिं फ़ैसिले जी यकीनन ई सिंध जे कुंड कुड़िश में रहंदड़ हर माण्हूअ जी अॼु नज़र इन ऐवान जे तरफ़ हुई त अलाह अलाह करे कहिड़ी बि रीत जेको आहे सो सिंध हुकूमत बजट जो जेको आहे ऐलान करे उन में घटि में घटि आम माण्हुनि जे लाइ केतिरियूं सहूलियतूं जेके वादा वचन मैनिफेस्टो में पाकिस्तान पीपल्स पार्टी कया हुआ उहे पूरा थींदे नज़र अचनि। अगरि ॻाल्हि कयूं त कल्ह पंजाब ऐं वरी टियों ॾींहुं वरी जेका विफ़ाक़ जी जेका बजट आई उन मां जेको आसिरो हुयो विफ़ाक़ खे ऐं सूबे पंजाब खे त उहो त पूरो थींदे नज़र न आयो, पर सिंध जा माण्हू बि सॼी राति मुंहुं वांगुरु कोन सुता त अलाह ख़ैर करे त सुभाणे सिंध जो वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह जॾहिं बजट पेश कंदो उन में घटि में घटि पघारुनि में वाध, महांगाई ते ज़ाफ़्तो, नवनि स्कीमुनि जी जेको आहे सो ऐलानात, रोड रस्ता, तालीम, सिहत ऐं जेके ॿिया केतिरा ई जेके चऊं मनसूबा आहिनि ऐं कुझु प्लानिंगूं आहिनि उन्हनि ते ऐलान करे अॼु वॾे वज़ीर सिंध जे मुराद अली शाह बजट पेश कंदे अॼु सिंध असेंबली में घटि सरकारी मुलाज़िमनि खे हिकिड़ी जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ख़ुशख़बरी ॿुधाई, उहा वॾी अहम आहे। पघारुनि में 20 खां 30 सैकड़ो ताईं इज़ाफ़ो जो ऐलान कयो, इहो वॾो अहम आहे छाकाणि त हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि महांगाई उरूज ते आहे ऐं महांगाई जे करे रोज़मर्रा जूं शयूं वठणु यानी कि अॼु आम मुलाज़िम जे लाइ मुश्किल थी वई आहे। ग्रेड 1 खां 7 ताईं, 7 खां 17 ताईं ग्रेड जेके आहिनि इहे बि वॾा अहम आहिनि। इन में जेके पघारूं मिलंदियूं आहिनि उन खां वधीक जेके आहिनि बिजली जा बिल, गैस जा बिल ऐं स्कूल जे ॿारनि जूं जेके फ़ीयूं अचनि पियूं त आम माण्हू उहो बर्दाश्त न पियो करे सघे। अहिड़ी रीति जेके उहे सिंध जा मुलाज़िम आहिनि जेके रिटायर आहिनि उहे बि अॼु सॼो ॾींहुं टीवी ते जेको आहे इन आसिरे में वेठा त शायदि सईद मुराद अली शाह कहिड़ी बि रीति असां जेके रिटायर मुलाज़िम आहियूं असांजे लाइ बि को अहिड़ो ऐलान करे जंहिंमें घटि में घटि असांजी पघारुनि में वाध अची सघे। 15 सैकड़ो अॼु तय आहे त रिटायर मुलाज़िमनि जे जेको आहे पघारुनि में वाध जो ऐलान थियो। इन सां गॾोगॾु मां हमेशह रिटायर मुलाज़िमनि जी इन लाइ ॻाल्हि कंदो आहियां त हिन वक़्तु केतिरा ई सिंध में रिटायर मुलाज़िम ऐं उन्हनि जूं बेवाऊं जेके अॼु मुंतज़िर हुयूं, जेके ॾिसनि पियूं, जंहिंजी जेको आहे सो अॼु सूबाई हिन बजट ते ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उन वाइदे ऐं वचन ते अॼु इंतज़ार जी घड़ी हुई त को अहिड़ो फ़ैसिलो थिए जंहिं फ़ैसिले में घटि सिंध जे उन रिटायर मुलाज़िमनि खे पघार में इज़ाफ़ो थिए, छाकाणि त हिन वक़्तु जेके मोस्टली जेके मुलाज़िम रिटायर आहिनि उहे डायबिटिक आहिनि, यानी कि शुगर ऐं इंसुलिन जूं जेके रोज़मर्रा जूं जेके दवाऊं आहिनि उहे एतिरियूं महांगियूं आहिनि उहे न पिया वठी सघनि। इन सां गॾोगॾु बिजली ऐं गैस ऐं रोज़मर्रा जूं जेके शयूं आहिनि जेके रिटायर मुलाज़िम आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज हुयो त कहिड़ी बि रीति हिन हुकूमत जेके असां सां वाइदा कया उहा पूरा करे। तालीम लाइ बि जेको आहे सो अॼु तालीम खाते जे लाइ 519 अरब रुपयनि जी ऐं सिहत जे लाइ जेको आहे सो 334 अरब रुपया रखण जी तजवीज़ आहे। कहिड़ी बि रीति इहे ॿ जेके वॾा अहम चइजनि त सिंध जे अंदरि तालीम ऐं सिहत जा खाता आहिनि, इन्हनि में घटि जेको आहे सो अहिड़ी रीति जेको आहे सो कमु कयो वञे त जेको आम माण्हू खे सस्ती सिहत मिली सघे ऐं सस्ती तालीम मिली सघे। अॼु वॾे वज़ीर फ़ख़्री अंदाज़ में सिंध जे ऐवान में इहो बि चयो त वज़ीर आज़म ऐं विफ़ाक़ी हुकूमत असां खां पुछे पई त प्राइवेट पार्टनरशिप जे ज़रिए कहिड़ी रीति जेको आहे सो तव्हां स्कूल हलायो पिया ऐं तालीम खे अॻिते वधायो पिया, अहिड़ी रीति जेको आहे सो असांखे बि ॾस ॾियो ऐं असांखे बि ऑफिसर ऐं जिन उहे जेके प्लानिंग जिन कई आहे उन्हनि सां मिलायो त असां ॿियनि सूबनि में बि अहिड़ी रीति ऐं विफ़ाक़ बि अहिड़ी रीति पोइ जुगावा क़दम खणी सघे। इहे केतिरा ई सवाल आहिनि जंहिं ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजे साम्हूं वॾी हिकिड़ी लंबी लिस्ट आहे जेका पढ़ंदुसि त सॼे प्रोग्राम में मां सम्झां त मां ई अकेलो ई ॻाल्हाईंदुसि, पर मूंसां जेके पैनल आहे उनखे मां तारीफ़ कराईंदो हलां। सुभान खोसो साहिबु आहिनि, स्टूडियो में असां सां मौजूदु आहिनि, KTN जा रिपोर्टर आहिनि ऐं जेको आहे सो सिंध असेंबली ऐं हिन ऐवान खे हर दराज़ खां कवर कनि पिया। अवां जी वॾी महिरबानी, अवां असांखे जॉइन कयो आहे स्टूडियो में। अॻूणो MNA आहिनि कादिर ख़ान मंदूखेल साहिबु, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे, अवां जी वॾी महिरबानी। हिन सां गॾोगॾु MPA आहिनि असांजा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेको आहे सो सर बुलंद ख़ान साहिबु जेके सिंध असेंबली में जिन अॼु एहतिजाज कयो उहे बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे सो भलीकार पिया चयूं। हिन सां गॾोगॾु असां सां सीनियर तज़िया निगार आहिनि डॉक्टर जमील अहमद साहिबु ऐं उन्हनि जो ॾेह ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान जी इकनॉमी ऐं फॉरेन पॉलिसी ते हिकिड़ो तवील तजुर्बो आहे, उन्हनि खे बि भलीकार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। अवां जी बि वॾी महिरबानी, अवां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। सभ खां पहिरियों मां सुभाणे अवां ॾे ईंदुसि, अवां खां शुरू कंदुसि कीअं रही अॼु बजट ऐं इन में छा पिया सम्झो त मुख़्तलिफ़ जेके अॼु अंग अखरनि जी जेको असां हमेशह चवंदा आहियूं त हेर फेर आहे ऐं कापी पेस्ट कयो वेंदो आहे, पर हीअ बजट
लॻे पियो कुझु मुनफ़रद पोयनि सालनि खां त कापी पेस्ट हो कुझु हिन में जेके शयूं आहिनि वॾे वज़ीर या उनजी टीम जेको आहे सो उनखे थोरो दुरुस्त करण जी सुठे करण जी कोशिशि कई आहे। अता सां वॾी महिरबानी। जीअं तव्हां पाण इंट्रो में चई विया हो त इहो अंगनि अखरनि जो ई फेर ई थींदो आहे। सिर्फ़ु हर बजट में अपोजिशन तरफ़ां एहतजाज थींदो आहे, पर हिन भेरे पाण इहो ॾिठो आहे जेका अपोजिशन जमायत आहे उन अंदाज़ में जीअं एहतजाज कबो आहे उहो न थियो। ॿियूं जेके मुख़ालिफ़ धुर जी जेके जमायतूं चइजनि, तहरीक इंसाफ़ चइजे या जमायत इस्लामी चइजे, उन्हनि जा पंजा ते ख़दशा बरक़रार आहिनि, पर जेका सिंध असेंबली में अपोजिशन जमायत आहे उन अॼु फ्रेंडली अपोजिशन वारो किरदारु अदा कयो आहे। MQM लाइ था चओ? बिल्कुलु, उन फ्रेंडली अपोजिशन वारो जेको किरदारु अदा कयो उन सॼे जेको आहे बजट उनमें, ऐं अंगनि अखरनि जो ई फेर थियो आहे। इन में ॿ जेके शयूं उहे चई सघूं था त ज़रूरी न त रुॻो तनक़ीदी कजे। हिकु बेनज़ीर कार्ड मज़दूर कार्ड जेको ॾिनो वियो आहे उहो हाणे सवाल इहो आहे त उनजी जेका चूंड थींदी उन लाइ तक़रीबन 5 अरब रुपया रखिया विया आहिनि। हाणे सवाल इहो आहे त जेके माण्हू जॾहिं इहा सर्वे थींदी हक़दार केरु हूंदो, उहे हक़दारनि में रियल उन्हनि माण्हुनि जा नाला ईंदा या सिफ़ारिशी जेके नाला हूंदा उहे शामिलु थींदा, पोइ उहे खणी उन हक़ लाइक़ु हुजनि या न हुजनि, इहो वॾो अहम सुवालु आहे। पर बेनज़ीर जेको आहे मज़दूर कार्ड जो ऐलान थियो आहे, उन सां गॾोगॾु बेनज़ीर हारी कार्ड जो ऐलान थियो आहे। इहो बि तमामु ज़रूरी आहे, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो आहे त 12 एकड़ जंहिंजी जेको आहे त ज़मीन हूंदी उनखे इन में शामिलु कयो वेंदो। 12 लख हारियुनि मां लॻभॻि हिन वक़्तु जेको ॿुधायो वियो आहे त 7,88,000 हारियुनि खे इन सिस्टम में शामिलु कयो वेंदो। इन लाइ बि तक़रीबन 8 अरब रुपया रखिया विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॿिया जेके पुराणा मनसूबा हुया उन्हनि ते त पैसा न आहिनि रखिया विया। उन सां गॾोगॾु छाकाणि त पीपल्स पार्टी तरफ़ां इहो चयो वियो हो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको पंहिंजे चूंड मुहिम में वाइदा कया हुया उहे फोकस आहिनि। उन में मुफ़्त बिजली जो मामिलो हो, पर हाणे वरी उन ॻाल्हि तां फिरिया त भई वफ़ाक़ में खटण खां पोइ उन ते वाइदे ते वफ़ा थिया, पर वरी बि हिन बजट में 25 जेको अरब रुपया रखिया विया आहिनि। इन में इहो ॿुधायो वियो आहे त पहिरें मरहले में 5 लख माण्हुनि खे घरनि खे सोलर सिस्टम फ़राहम कयो वेंदो, जंहिंमें 100 वाट जो सोलर पैनल हूंदो, 3 LED लाइटूं उन में हली सघंदियूं, हिकु पखो हलंदो ऐं 6 कलाक जी जेको बैटरी आहे उहा हली सघंदी, इहो ॾिनो वेंदो। इन सां गॾोगॾु ॿिया मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि, तालीम जे शोबे में मुख़्तलिफ़ लेबर कार्ड मज़दूर कार्ड जेको मां ॿुधायो आहे, बिल्कुलु हा उहो ॿुधायो आहे त उन में बि इहो आहे त जेके मां पहिरियों ज़िक्र कयो उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके शागिर्द आहिनि इंटर ऐं मैट्रिक जा, उन्हनि जी स्कॉलरशिप जे लाइ जेको A1 ऐं A ग्रेड खणंदा उनजे लाइ 12 अरब रुपया रखिया विया आहिनि। पर जेको पंहिंजो जेको तव्हांजो सुवाल हो उन में इहो आहे त अंगनि अखरनि जो फेर फार ज़रूरु थियो आहे ऐं मुलाज़िमनि जी पघार, छाकाणि त इहो त तय आहे त जेको बि बजट हूंदो उन में हिननि थोरो वफ़ाक़ चेंज कयो आहे, थींदो ईअं वफ़ाक़ी लॻभॻि हूंदो आहे। हिन में पहिरें जेका तवक़ो कई पई वञे, जेका कल्ह बि असां जेका ॻाल्हि कयूं पिया त शायदि 10% पघार में इज़ाफ़ो थिए, पर इहा तमामु मतिलबु सुठी ॻाल्हि आहे। 30 सैकड़ो पहिरें खां जेको आहे 16 ताईं, ऐं वरी उन खां पोइ जेको आहे ॿिया आहिनि उन्हनि जी 22 आहे, वरी 15 सैकड़ो जेको आहे पेंशन जी मद में बि जेको आहे। मां जमील अहमद साहिब तव्हां ॾेई दोस्त हिकु त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह जी जेका अॼु बजट आहे, सिंधी बजट जी ख़ासि तौर ते अॼु ॻाल्हि कयूं, इनखे अव्हां कीअं एनालिस कंदो, कीअं ॾिसंदो त छा वाक़ई अंगा ख़बर जी हेरफेर आहे या पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन बजट खे थोरो मुनफ़रिद करे पेश कयो आहे, जेको चई सघिजे थो त निस्बतन माज़ी खां कुझु बहितर आहे? न, मुनफ़रिद बि आहे। जेके असांजा हालात आहिनि, जेके असांजा माशी हालात आहिनि, जेके असांजा मुल्की हालात आहिनि, उन लिहाज़ सां बजट स्पीच बि ठीकु हुई ऐं उन ते मूं वटि वधीक को पॉइंट न आहे त मां तमामु घणी तनक़ीद कयां। ॿ टे पॉइंट्स आहिनि उनखे एनालाइज़ करे ॾींदुसि, पर ओवरऑल तकरीर सुठी आहे। पर मां फ्यूचरिस्टिक पंहिंजी एनालिसिस मुताबिक़ थोरी घणी मां पंहिंजी जेका आहे स्केप्टिसिज़म जंहिंखे चवंदा आहिनि, वसवसो जंहिंखे चवंदा आहिनि, उनजो इज़हार करे थो सघां। त हाणे पहिरियां त अंग अखर जो हेर फेर जेको आहे न उहो हमेशह रहियो आहे। हिन दफ़े बि अंग अखर को हमेशह रहियो आहे, त हिन दफ़े को स्पेशल ॻाल्हि त न हुई त अंग अखर ठाहींदा आहिनि कामूरा ऐं इहे ब्यूरोक्रेट्स ठाहींदा आहिनि, ऐं ब्यूरोक्रेट्स जी बिल्कुलु अकाउंटेंट्सनि जे हिसाब सां पंहिंजी डिजिट ठीकु कंदा आहिनि। ज़ाहिर आहे पॉलिटिकल लीडरशिप ही उन्हनि खे चवंदी आहे त बाबा हिते घटायो, हिते वधायो, मज़दूर कार्ड असां ॾींदासूं फलाणो, उतां कटे ते ॿियनि करे छॾींदा आहिनि। उन्हनि खे बैलेंस ते बैरल बजट करणो पवंदो आहे, उहे अकाउंटेंसी पंहिंजी सुठी करे वेंदा आहिनि। हाणे सवाल इहो पैदा थिए थो पियो त इहा सुठी ॻाल्हि इहा आहे जे न ॾियनि हा इहो जेको वधाई आहे सैलरी पघार जेका वधाई आहे, हा ॾिसो न 22 खां 23 ऐं 30 इन करे कई आहे छो जो इहो हिकिड़ी थोरी इन्हनि कई आहे सुठी
सुठे तरीक़े सां मैनुपुलेट कयो आहे, छो जो 37,000 जो जेको आहे उहा मिनिमम वेज आहे। असां वटि जेके स्केल हुया उन मुताबिक़ हिकु खां वठी 6 ताईं उन्हनि खे 37,000 पूरा न पिया थियनि, इन करे उनखे 30% ॾिनो वियो 1 खां 6 स्केल ताईं। उन खां मथे जेको मर्कज़ में थियो आहे उहो असां बि करे छॾियोसीं 22 सिलसिलो। हाणे पर इन खां वॾी ॻाल्हि इहा आहे, इन खां जेका आहे मुख़्तलिफ़ ॻाल्हि इहा आहे असां तव्हांजा जेके व्यूअर्स आहिनि ऐं तव्हां जेके ॿारड़ी में बि माण्हू रहनि था पिया, उते आस उमेद सां तव्हां जेको चओ पिया सॼी राति जाॻनि पिया त मां सुबुह जो का ख़ुशी जी ख़बर मिलंदी, पर ख़ुशी जी ख़बर अंग अखरनि में त ठीकु आहे, पर तव्हां ॾिसो त खीसे में पैसा उन वटि केतिरा ईंदा ऐं उन मां ख़र्च कंदो। जेको किरियाने स्टोर खां कहिड़ी शयूं घर ते आणे थो सघे। ॾिसो हाणे हर हिकु शइ में सर किरियाने जे स्टोर तो घर में जेके शयूं आणे त उहो त पंहिंजी जॻह ते आहे जमील वंस साहब, पर गैस जे बिल में जेका जहिड़ी रीति चऊं त क़यामत खास जेको आहे सो इज़ाफ़ो थियो आहे 18 खां 20,000 रुपया नॉर्मल हिकिड़े घर जो जेको चइजे त रहायशी घर जो जेको गैस जो बिल अचे त उहो वीचारो 1 खां 7 ग्रेड वारो जेको मुलाज़िम आहे उहो गैस जो बिल भरींदो, बिजली जो बिल भरींदो, किरियाने तो वीचारो सोचे नथो सघे। उहा त वॾी सट आहे, पर तव्हांखे ऐं असांखे अहसासु हुअणु खपे त असां वटि जेके असांजा मारोड़ा आहिनि उहे काठियूं वारे बि जेको कनि था पिया, हिकिड़ी ख़ासी तादाद आहे उन्हनि जी, उनखे गैस खे छॾियो, उनखे मानी उनखां बुख खां बचायो। जेके उन्हनि जे खीसे में हिन वक़्तु पैसा पिया आहिनि उहे सेल्स टैक्स में वञनि, ॿियनि टैक्सनि में वञनि, किरियाने वारनि ते टैक्स लॻंदो, ॿियनि ते लॻंदो, सभिनीनि खे लॻाइणो पवंदो, खज़ाने में पैसा न आहिनि। ऐं जेॾी महिल लॻाईंदा शयुनि में, जीअं मिसाल जे तौर ते मां मिसाल पियो ॾियां त पहिरियां जेका आहे फ़र्ज़ु कयो त बैदा पंहिंजे ॿारनि खे कराइण लाइ को बैदा को शहर में रहे थो पियो, ॻोठ में त ख़ैर पंहिंजा थी वेंदा आहिनि, त हुते वञे थो 6 त हाणे 4 वठंदो। स्कूल जी फी पहिरियां ॾींदो, कंहिं प्राइवेट स्कूल में को मुतवस्त तबिके जो माण्हू, को दरमियाने तबिके जो माण्हू कंदो। पर मां जल्दी तव्हांखे 2 मिंटनि में कुझु अंग अखर अञा ॿुधाए छॾियां तव्हांखे, जेको अॼु वॾे वज़ीर अनाउंस कयो आहे पंहिंजे बजट में, त उहो 3 ट्रिलियन त आहे ई आहे, हुन में 3 खरब रुपया, ऐं ट्रांसपोर्ट में बि हुन रखिया आहिनि पैसा 56 बिलियन, उन खां अलावा 959 जेको आहे। और डेवलपमेंट बजट में जेको असांजी जेका हालत आहे, डेवलपमेंट बजट तव्हांखे सरकार 900 बिलियन जे न मिलंदा, 1900 बिलियन शायदि उहो न मिलंदा मर्कज़ मां, त तव्हांजो PDSP बि न रहंदो। हे जेको ऐं ADP में 55 बिलियन रखिया आहिनि डिस्ट्रिक्ट्स लाइ, उहो तव्हांखे पर 36% जेको आहे उन्हनि वधायो आहे। इहे जेकी SPD में पंहिंजे PSPP में ऐं ADP में हिननि वधायो आहे, बिल्कुलु सही आहे। एग्रीकल्चर में बि सुठी हिननि रखी आहे। लॉ एंड ऑर्डर असांखे आहे प्रॉब्लम, ॾिसो त सिंध में छा थो थिए, हिते बाराड़ी में, हिते शहर में छा थो थिए, उन में 194 बेनज़ीर किसान कार्ड जेको आहे सर, बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे, न उहो हारी कार्ड बिल्कुलु सही कयो आहे हिननि, ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट फेयर मेरिट ते कनि। असांजो खुटको इहो ई हूंदो आहे त हीअ जेके पंहिंजा वोटर सपोर्टर उन्हनि खे ॾेई छॾींदा ऐं मेरिट न ॾींदा, त उन में वरी उहो जेका माण्हुनि जे दिलि में उहा रहंदी, ॾुख रहंदो, ऐं असुलु माण्हुनि खे पोइ न रिलीफ। असुलु ॿी ॻाल्हि हिन में जेका आहे हेल्थ जे बारे में मोर क्रिटिसिज़म, मां हिननि खे एनालाइज़ बि कंदुसि त हेल्थ खे मां पॉज़िटिव साइड ते ॾिसंदुसि, छो जो 334 बिलियन जेके हेल्थ जा रखिया आहिनि, हला करे पैसा किथां न किथां रखिया आहिनि। इहे प्रोजेक्शन आहे बजट जी, हिननि खे मर्कज़ मां मिलंदा एतिरा जे बजट पंहिंजो पूरो करण लाइ, त शायदि इहो थी वञे। ऐं यकीननि पंजाब सॼी सिंध जेका असां सिंध जो जेको हेल्थ सिस्टम आहे पंजाब खां बहितर आहे, थोरो हुन में असां माण्हू करे वेंदा आहिनि। फ्लड जे बारे में वॾे वज़ीर तमामु सुठे तरीक़े सां सम्झायो आहे। सभु ॿाहिरि वारा पैसा जेके जेॾी महिल बिलावर भुट्टो हूंदो हो फॉरेन मिनिस्टर, त उन काफ़ी कोशिशि कई, पैसा असांखे मिलिया, वर्ल्ड बैंक मां मिलिया, एशियन डेवलपमेंट मां मिलिया, उहे ख़र्च बि थियनि था पिया, जेको असांखे ॿुधायो आहे तव्हांजे नुमाइंदे साहिबु, त उन ॿुधायो आहे त हीअ जेके 5 लख घर इहे अनाउंस कया, सुठी ॻाल्हि आहे। लख घर जेके चवनि था पिया मुकमल थी विया। 5 रुपया रखिया आहिनि सर मज़दूर कार्ड जे लाइ। न मज़दूर कार्ड भी ज़रूरी हो, हारी कार्ड भी ज़रूरी हो। हुन लाइ 18 रुपया रखिया आहिनि, मज़दूर कार्ड जे लाइ 5 रुपया रखिया विया आहिनि। ॾिसो तव्हांखे असांखे इहो सोचणो पवंदो त असांजी कॉन्स्टिट्यूशन में आर्टिकल 38 ॾिनल आहे, मधुखेल साहब वकील आहे, उहो तव्हांखे वधीक तब्सरो कंदो, त उन में तव्हां वेलबींग ऑफ द माण्हुनि खे बि त ॾिसणो आहे न, तव्हांखे बुख त न मारंदव माण्हुनि खे। हाणे तव्हांजी इन ॻाल्हि ते अचो था पिया त असांजी हालत ज़ार त अहिड़ी आहे, ऐं इन वक़्तु खां न उहो पुराणी असांजी हालत ज़ार जेका लॻी पई आहे, असांजी जेका लेवल ऑफ पॉवर्टी आहे उहा असांखे ख़बर आहे 50% ते वञी बीठी आहे असांजी
लेवल ऑफ पॉवर्टी, असांजा स्टंटेड किड जेके आहिनि, जंहिंजो दिमाग़ पूरो नथो थिए या उनजी परवरिश पूरी नथी पई थिए पई, उन्हनि जी असांखे ख़बर से आहे। ऐं उन जमील खां साहब, अलावा जमील अहमद साहब, मां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अॻवान बि आहिनि, रुकन सिंध असेंबली में, तव्हांजी इजाज़त सां उनखे भी शामिल कयां। बड़ी मेहरबानी, अवां वक्त कढो। सरबुलंद खान साहब, ये फरमाइएगा, एक तो सिंध की बजट को पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कैसे देखती है? फ्रेंडली अपोजिशन की जैसे बात की हमारे दोस्त ने कि आज उनको भी जो है असम्बली में फ्रेंडली अपोजिशन नज़र आई, उस तरह से एहतजाज, उस तरह से बात जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या मुत्तहिदा कौमी मूवमेंट या दीगर जो सियासी जमातें हैं, जिसमें जमात इस्लामी के भी शायद एक ही नुमाइंदा है, उस तरह से माजी तक की तरह नज़र नहीं आया कोई एहतजाज या बात करना। ऐसे लगा कि आप जो है ना अफ़वाम तफ़हीम से निकल गई। अच्छी बात है कि एक बजट था, मगर कम से कम जो अपोजिशन है उसको तो आम लोगों की आवाज़ बननी चाहिए ना। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया आफ्ताब भाई आपका। बिल्कुल आपने वजह फरमाया। हम तो पहले दिन से कह रहे थे कि ये अपोजिशन फ्रेंडली अपोजिशन है और वो किरदार अदा नहीं कर रही है जो एक अपोजिशन को रोल अदा करना चाहिए। उसमें आप भी हैं शामिल जो फ्रेंडली अपोजिशन कर रहे हैं? देखिए ना, हमारा तो देखो 9 मेंबर है, ठीक है, और इस सब 9 मेंबरों की भी खासी तादाद है सर। 9 मेंबरों की भी तो फ्रेंडली अपोजिशन ही हुई ना। जो 36 मेंबर जो है वो एमकेएम के पास है और एमकेएम जो है अपोजिशन लीडर भी एमकेएम के ही है। तो हम तो अपोजिशन के बेंचेस पे जरूर है, लेकिन बीइंग ए अपोजिशन लीडर, बीइंग ए अपोजिशन पार्टी, जो बड़ी पार्टी है एमकेएम की, और वो जिम्मेदारी उनकी बनती है कि वो हमें भी लेकर, क्योंकि हम भी अपोजिशन का हिस्सा है, वो आगे बढ़े और एक रोल प्ले करे अपोजिशन का, जो हमें नजर नहीं आ रहा। और ये पहले दिन से हम कह रहे हैं। तो ये बात आज ही हमने बतौर प्रोटेस्ट, हमने जब ये पेश हो रहा था बजट, तो उस वक्त हमने अंडर प्रोटेस्ट जो है वो बात की, और जो अपने इख्तिलाफ राय का हमने इजहार भी किया, लेकिन स्पीकर साहब ने पूरी तौर पर इजलास बर्खास्त किया। और नेक्स्ट जो सेशन होगा, जो वेरी फर्स्ट वर्किंग डे होगा, वहां से चले, ये तो ठीक है, मगर इस बजट को कैसे देखते हैं? बजट समझ में आ रहा है कुछ कि जो ऐलानात किए हैं बजट में, वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह ने जो बजट पेश की है, जिसमें हेल्थ सेक्टर है, एजुकेशन है, किसान कार्ड है, मजदूर कार्ड है, बच्चों की तालीम के लिए, सेहत के लिए, यानी कि एक तवील एक जो आज बजट में जो है आज बड़े अहम पेचीदा नुकात पे जो है आज उन्होंने जो है बात की। तो बहसियत रुकन सिंध असेंबली पाकिस्तान तहरीक इंसाफ लग रहा है कि जी बहुत अच्छी बजट थी, या ये कहें कि ये अवाम दोस्त बजट नहीं थी जिसको कहें? देखिए जी, हम जरूर उसको देखेंगे। हमने अभी तो इसका अभी बजट के बुक्स वगैरह नहीं है, और स्पीच के दौरान भी जो है उन्होंने जो इजहार किया है, जो ऐलान किया, हम देखेंगे पिछले साल के बजट और इस साल के बजट में जो इन्होंने पैसे रखे हैं, जो सिर्फ जो है अदाद-ओ-शुमार का रद्दो-बदल जिसे कहते हैं, जिसे गोरख धंधा कहते हैं अदाद-ओ-शुमार का, उसमें पिछले साल जितना बजट इन्होंने रखा था जिस सेक्टर के लिए, आया आप देखेंगे जितना पैसा खर्च हुआ और कितने प्रोजेक्ट जो है वो कंप्लीट हुए हैं और कितना फीसद इन्होंने काम किया है। और देन हम इस साल का भी, चूंकि हमें बजट बुक्स मिल चुकी हैं, एडीपी की भी है और पूरा वो है, तो हम इसको मुआवजा करेंगे। देन इंशाल्लाह हम इस पे फ्लोर पे इसका भरपूर इस्तेमाल करेंगे। आप साथ ही रहिएगा, मैं कादिर खान मंदूकल साहब को शामिल करूं, और सीनियर रहनुमा हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी के और साबिक रुकन हैं कौमी असम्बली में। बहुत शुक्रिया कादिर खान मंदूकल साहब, आपने वक्त निकाला। सर, एक तो तय है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जो ये बजट पेश किया है आज, इसको बहसियत आम शहरी अगर कहूँ कि सिंध का, कि आप क्या समझते हैं कि बड़ा अच्छा है, या अवाम दोस्त है, या अवाम दुश्मन बजट है? क्योंकि कहीं ना कहीं जैसे सर बुलंद खान साहब कह रहे थे कि ये गोरख धंधा है और ये सिर्फ अल्फाजों की हेर फेर है, उनको तो ये नज़र आ रहा है। कादिर खान मंदूकल साहब, सर अगर इसको माइक आपका अनम्यूट कर दें। कादिर खान मंदूकल साहब जी, अच्छा, कोशिश करें कि कादिर खान मंदूकल साहब की हम तक आवाज़ पहुँचे, क्योंकि उनका माइक बंद है तो उनकी आवाज़ पहुँच सके। अच्छा,
मां सुभाणे तव्हां ॾे ईंदुसि। हीउ जेको बेनज़ीर किसान कार्ड आहे जेको उहो हारी कार्ड जंहिंखे चऊं ऐं मज़दूर कार्ड आहे, इन में अॼु वॾे वज़ीर इहा बि ॻाल्हि कई त सईद गनी जे दौर में इन ते जेको आहे सो कमु कयो वियो मज़दूर कार्ड ते यकीनन लेबर डिपार्टमेंट जो हिकिड़ो वॾो अहम किरदारु हुयो हुन में। सम्झूं त हाणे जेके अॻिते हली वॾे में वॾी चैलेंज जेका तव्हां ॻाल्हि कई त इन में इहो हूंदो त हारी कार्ड या मज़दूर कार्ड, इन में सिंध गवर्नमेंट खे ओड़नि माण्हुनि खे सिलेक्ट करिणो पवंदो जेके वाक़ियतनि जिन खे इन जी ज़रूरत आहे ऐं हक़दार आहिनि। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इन खां पहिरियां बि अगरि उहो तपेदारनि जे मुख़्तियारकारनि जे हवाले कंदा त सिंध में असां तव्हांखे ख़बर आहे त तपेदार मुख़्तियारकार कीअं लॻंदा आहिनि, कंहिंजे ज़ोर ते हूंदा आहिनि, कंहिंजे पर्ची ते उनजी मुक़ररी थींदी आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जीअं साईं चयो त पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे। ॻाल्हि इहा आहे त कमु तमामु ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं सॼी दुनिया में थींदो रहियो आहे। असां वटि कॾहिं अक्सर माण्हू तनक़ीद कंदा आहिनि त भई हिननि माण्हुनि खे पिननि ते लॻाए छॾियो आहे। ॾिसो बेनज़ीर कार्ड आहे, उहो बि ख़राबु कोन्हे को। सॼी दुनिया में माण्हू जेको रियासत मां हूंदी आहे, रियासत अगरि ॾिए थी त इवन के सुपर पावर अमेरिका जी ॻाल्हि कयूं, जवेद खान साहब खे ख़बर हूंदी त उते बि जेको जॾहिं प्रेसिडेंट बराक ओबामा आयो त हुन ओबामा केयर हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो ऐं ओबामा केयर प्रोग्राम जे तहत जेको आहे सो केतिरनि ई माण्हुनि खे जेके वीचारा रोज़मर्रा यानी कि फूड या खाइण पीअण त हुनखे लिमिटेड हिकिड़ो कार्ड ॾिनो वियो त घटि में घटि उहो पंहिंजी ज़िंदगी जी सघनि। इहो त सॼी दुनिया में हूंदो, सॼी दुनिया में रियासत ॾिए थी, रियासत मां आहे, को उन ऐब कोन्हे को, पर उनजो तरीक़ेकार ख़राबु हुयो त जेके माण्हू कतार में बीहनि था पोइ शइ तज़लील थिए थी। अहिड़े तरीक़े सां बेनज़ीर कार्ड ऐं जेको हारी कार्ड आहे, बेनज़ीर मज़दूर कार्ड आहे, इन में बि सभ खां वधीक अगरि सेंसिटिव बुनियादनि ते कयो वियो आहे त उन में उन्हनि माण्हुनि खे जेके रियल हक़दार हुजनि। ऐं सिंध में एतिरा लातादाद उहे माण्हू बि आहिनि जिन वटि पंहिंजी ज़मीन कोन्हे। हाणे हिन में जेको ज़िक्र आहे उहो लिखियलु आहे 12 एकड़नि ते। हाणे खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके कंहिं भोतारनि, कंहिं सरदार वटि, कंहिं ॿिए वटि, कंहिं जागीरदार वटि हारपो कनि था। उन्हनि जे लाइ इहो क्लियर किथे न आहे लिखियलु त उन्हनि खे छा हूंदो। पर हिते जॾहिं ॻाल्हि कयूं पिया त जमील अहमद खान साहब बि गॾु ई आहिनि असां सभु दोस्त, पर जॾहिं बारदाने जी विरहांगी जी ॻाल्हि कयूं त सिंध जे अंदरि हिन साल बारदानो आम हारी खे न मिली सघियो। जॾहिं असां जहिड़ो हिकिड़ो सहाफ़ी दोस्त या मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां ई केतिरनि सेक्रेटरी लेवल ताईं, मिनिस्टर लेवल ताईं अप्रोच कई त मूंखे 5 बोरियूं न मिली सघियूं, त पोइ चइजे त इहो हारी कार्ड या मज़दूर कार्ड अहिड़े रीति कंहिंखे मिली सघंदो, यानी कि जेके बेसिकली जिन वीचारनि खे नीड, असां त अलाह करे वास्ता ॾिनासीं त असांखे ॿियो न त भला 500 खनि बोरियूं ॾियो, 200 ॾियो, 300 ॾियो, पर उहे बोरियूं ॿाहिरां वञी ख़रीद कयूंसीं, मिली न सघियूं। ऐं ॻाल्हि शर्मत जी ॻाल्हि इहा आहे त 80-80 हज़ार बोरियूं जेको आहे कंहिंखे MNA वरितियूं ऐं उन्हनि वरी पंहिंजे वाठनि खे ॾिनियूं, उहे कपी वयूं। सर बोरियुनि जो मामिलो न आहे, सेंटर उन्हनि जे हवाले थींदा आहिनि। हाणे ॻाल्हि उहा ई त चऊं त माना हिकिड़ो न थियो, सेंटर मिली विया उन्हनि खे ऐं उहो किथे न थियो। तव्हांखे असांखे ख़बर आहे बोरियूं खपियूं, मार्केट में विकिरो थियूं। रियल जेको हारी आहे, जेको मज़दूर, जेको आहे ज़मींदार आहे, खणी नंढे लेवल जो ज़मींदार आहे, उहे दरपदरी हो बोरियुनि जे लाइ। इहा साॻी ॻाल्हि आहे। अहिड़े तरीक़े सां जेको मज़दूर कार्ड आहे, हाणे उनजी क्राइटेरिया कीअं रखनि था, उहा चूंड कीअं थींदी, असल हक़दार माण्हू अचनि। अगरि हक़दार माण्हुनि में ॾिसो, अगरि 5 लख माण्हुनि खे बि अगरि रियल बुनियादनि ते एॾी सरकारी सतह ते सपोर्ट मिले त मुंहिंजे ख़्याल में खोड़ जेके ख़ानदान आहिनि उहे ॾुखियाईनि खां, हीअ जेके महांगाई जो जेको अज़ाब आहे, बिजली जा बिल अगरि माण्हू भरे थो वठे त पोइ गैस जो बिल रहियल आहे, गैस जो बिल भरे थो थिए, ॿारनि जे यूनिफॉर्म खुटल आहे, वरी पोइ अगरि उहो पूरो करे त वरी ॿार जो किथे बूट खुटल आहे, दवाऊं खुटल आहिनि। इहो मामिलो उन सां गॾोगॾु हिन बजट में पुलिस एहलकार, ख़ासि तौरु अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। उन में इहो कयो आहे जेके शहीद पुलिस एहलकार आहिनि उन्हनि लाइ शोधा पैकेज रखियो वियो आहे। तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे, छो जो इहे जवान असां तव्हांजे दिफ़ा जे लाइ विढ़नि था, उन्हनि जे लाइ उहो रखियो वियो आहे। ऐं ख़ासि तौर ते हिन बजट में हिकु ॿी शइ आहे, छाकाणि त ख़ासि SHOs खे इहा शिकायत हूंदी आहे त फंड्स जेके हूंदा आहिनि, मोबाइल में तेल कोन्हे, उहो ज़ाहिर आहे मोबाइल तेल जंहिंजी ड्यूटी लॻंदी आहे। हिकिड़ो लतीफ़ो आहे त मोबाइल में तेल कान्हे ऐं अगरि फंड रखिया बि विया त इहे SHO खे या थाणे खे या ज़िलनि खे SSP खां खटे करे उन्हनि खे मिलंदो ई कोन, त बाक़ी ॻाल्हि छा आहे। ठीकु आहे। जमील अहमद साहिब, सिंध सरकार 50,295 नई नौकरियुनि ॾियण जो ऐलान करे छॾियो, जंहिंमें 17 अरब ऐं 13 करोड़ रुपयनि जी जेको आहे सो बजट जेको आहे सो रखी वई आहे। ज़रई खाते में बि 1000, एजुकेशन में बि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते नौकरियुनि जा जेके ऐलानात कया आहिनि, त सम्झी सघूं था त वाक़ई हिन 4 सालनि में बि जेको आहे सो नौकरियुनि ते बि किथे न किथे फ्रेंडली अपोज़िशन चऊं या कुझु बि चऊं, जेका सिंध में हिकिड़ी सियासी जमात आहे MQM, अगरि सिंध हुकूमत ऐलान करे पई नौकरियूं ॾियण जी त हू वरी वञनि पिया कोर्टुनि जो सहारो खणी ऐं स्टे वठी वेही पिया रहनि। ऐं असां वञे मीरनि पीरनि वॾेरनि इलेक्टेड नुमाइंदनि वटि इहा ई एक्सक्यूज़ त छा कयूं, नौकरियूं न लाइ लथा जो MQM स्टे वठी छॾियो आहे। दिही ऐं शहरी डोमिसाइल जो मसइलो आहे ऐं हू पंहिंजो रोअण रोइनि पिया ऐं हीअ पंहिंजो रोअण पर परेशान।
चाहे उहो शहरी आवाम हुजे या दीही ॻोठनि जो आवाम हुजे, नौजवान वीचारा धका पिया खाइनि। हिकु अखंगर जी ॻाल्हि कयूं त लखें जेको आहे सो हिननि 15 सालनि में नौजवान जेको आहे सो मुल्क छॾे पर ॾे हलिया विया। छा चवंदो साईं त पोइ हीअ जेके नौकिरियुनि जा ऐलान आहिनि वाक़ई इहे काराता साबित थींदा या इन ते बि अॻिते वरी को स्ट्रे थी वेंदो? जंहिंमहिल नौजवान एतिरा ते तंग थिया आहिनि, जेॾीमहिल नौकिरी जे मिसाल तौर ते स्टे ऑर्डर त हिकिड़े में थी वियो, ॿिनि में थी वियो, पर स्टे ऑर्डर न बि हूंदो आहे, हज़ारनि जे तादाद में टीचर भर्ती थींदा आहिनि, हज़ार जे तादाद में ॿिया भर्ती थींदा आहिनि ॿियनि खातनि में, पुलिस में भर्ती थींदा आहिनि। पुलिस में त हाणे NTSC शुरू कयो आहे, त थोरो घणो हुन में फ़र्क़ु पियो आहे, शुरू में काफ़ी मेरिट थियो हुते हुई ॻाल्हि। हाणे त NTSC वारा जेके एग्ज़ाम वठंदा आहिनि, मां सवाइ IBS अखर सुठे नमूने सां वठे थी पई एग्ज़ाम, पर उन में बि उहे चवंदा आहिनि बबल स्टेज छॾियो, असां तव्हां इनशाला हिनखे क्लियर करे छॾींदासीं। हिकिड़ो ग़रीब जो ॿारु काॾे वञे, जंहिं वटि इहा सिफ़ारिश न आहे, जंहिंजो को MPA MNA इलाइक़े जो न आहे, को वाक़िफ़कार या इन जो हथु न आहे जंहिं ग़रीब जे ॿार ते जेको मेरिट ते कमु करणु थो चाहे, उहो मां ॻोल्हियां थो पियो। उहे माण्हू मूंखे नथा मिलनि, उहे लिस्टूं मूंखे नथी मिलनि, त इन करे इन दफ़े जी थी वञे त असां बिल्कुलु दुआ घुरंदासीं, असां ॾाढियूं तारीफ़ूं कंदासीं इन दफ़े गवर्नमेंट जी बि ऐं बाक़ी जेके टेस्टनि खां बचाइनि बसि। हे जेके ॾेई छॾींदा आहिनि न त ही तुंहिंजी कोटा एतिरी ऐं मुंहिंजी कोटा एतिरी ऐं तोखे 100 वैकेंसियूं, मूंखे 50 ऐं फलाणे खे एतिरो, पोइ हिकिड़ी डिस्ट्रीब्यूशन थी वेंदी आहे, उहो ज़ुल्म थी पवंदो आहे जेके असांजा नौजवान आहिनि, जेके टैलेंटेड नौजवान आहिनि। सर टैलेंटेड नौजवान त तव्हां पाण सॼी दुनिया घुमो पिया, तव्हांखे ख़बर आहे त टैलेंटेड नौजवान सिंध जो हुजे या पाकिस्तान जे कंहिं बि कुंड कुड़च जो, हुन वटि सभ खां फर्स्ट ऑप्शन इहो आहे त सुबुह खां काथों जी फ्लाइट मिले त मां मुल्क छॾे हितां भॼां। ऐं केतिरा ई दोस्त असांजा था वञनि, समुंड में बुॾनि था पिया बिल्कुलु असांजा माण्हू, बिल्कुलु ठीकु आहे। उन जे करे त मां ठीकु आहे, मुल्क में असांखे नौकिरी नथी मिले, मेरिट जो हिसाब किताब हिते बिल्कुलु ई सफ़ा तरे ते पहुची वियो आहे, त इन जे करे उहे वेंदा आहिनि, छो जो उन्हनि में जेका क़ाबिलियत लियाकत आहे, जिन्हनि जा हिते को आहिनि संभालण वारा मोहतार, उहे त ठीकु आहिनि, उहे ख़ुशि चवंदा लिस्ट में नालो अची वेंदो। इन जे करे नसुल पूरी असांजी तबाह थी वई आहे एजुकेशन में, छो जो टीचर्स पढ़ाइण जहिड़ा न आहिनि। पंहिंजो जेको हुन खां पुछो त मास्टर डिग्री तव्हां कई आहे, सब्जेक्ट जा नाला ॿुधाए छॾियो, तव्हांखे 9 आउट ऑफ 10 जेके मिलंदा जिन खे सब्जेक्ट जा नाला न ईंदा। त हीअ त हाणे असां पंहिंजी नसुल सां, पंहिंजी जनरेशन सां पाण ज़ुल्म था कयूं। हीअ त हिकिड़ो पासो रहियो। ॿियो पासो इहो आहे त बजट जी ॻाल्हि थिए थी पई, त बजट में खज़ाने में पैसा इहे जेके असांखे अंग अखर ॾिना विया आहिनि, असां ते दुआ घुरियूं त मर्कज़ मां इन्हनि खे एतिरा पैसा मिलनि, छो जे 1900 अरब इन्हनि खे मिलंदा त इहे अॻिते वधंदा। बाक़ी इन्हनि जो पंहिंजो जेका उहो गाड़ी कंदा उहा त 1.3 ट्रिलियन आहे। त उन लिहाज़ सां असां जंहिं इन फेज़ में हलूं था पिया, जंहिं इन वक़्तु असां स्टेज ते पहुची विया आहियूं, वर्ल्ड जी जेका इहा फूड इनसिक्योरिटी रिपोर्ट आहे, उन में 50% असांखे फूड इनसिक्योरिटी आहे। ऑफिशियल इन्फ्लेशन हाणे हिननि किराई आहे, माण्हू किथां, माण्हुनि खे ताक़त ई न आहे हिते वञी शयूं ख़रीद कनि, त उनजा अघु ऑटोमेटिकली उन्हनि जो डिमांड घटि थींदो, अघु घटि थींदो उनजो। असांजा तक़रीबन 15 मिलियन असांजा जेके आहिनि उहे इमरजेंसी फूड, माना उन्हनि खे हिकु पर जी मानी जेका नसीब थियणु उहो ॾुखियो थी पियो आहे। इहा रिपोर्टिंग जी मां ॻाल्हि थो कयां, पंहिंजे तरफ़ां मुंहिंजा के हिन में अंग करना आहिनि। पर हाणे सुवाल इहो आहे त जेके इन्हनि अनाउंसमेंट कया आहिनि उन ते नज़र हुअणु खपे मीडिया जी बि, ऐं उन ते इन्हनि जा पंहिंजा MPA MNA जेके आहिनि उहे बि इन्हनि खे ॿुधाइनि त बाबा इन सर पोयनि ॾींहंनि में बिलावल भुट्टो, पोयनि ॾींहंनि में बजट खां कुझु चंद ॾींहं पहिरियां चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी नौजवान चेयरमैन आहे बिलावल भुट्टो, वॾे वज़ीर समेत तमामु वज़ीरनि ते कावड़ जो इज़हार बि कयो, ऐं उन में इहो वाज़े तौर ते चयो त तव्हां अगरि वज़ीर MPA MNA ऐं इलेक्टेड नुमाइंदा ऐं माण्हुनि सां जॾहिं तव्हां न मिलंदव त माण्हुनि जूं शिकायतूं अवां ताईं कीअं पहुचंदियूं? अगरि न आहे, कमु नथा कयो त पोइ वज़ारतूं छॾियो, यानी की एॾी कावड़ जो इज़हार। पोइ सम्झूं त वाक़िअतनि पहिरियों दफ़ो जेको मूंखे नज़र आयो त किथे न किथे कावड़ अचे पई ॾाढी उनखे, त ऐं तंबी बि कई वॾे वज़ीर खे, त सम्झूं था हिन वक़्तु पीपल्स पार्टी सीरियस नोट ते आहे? ॾिसो, मां UAE में सफ़ीर हूंदुसि त मां उन ज़माने में बि ज़ाहिर आहे उन वक़्तु बिलावल साहिबु नंढो हूंदो हो, पर उनजो जज़्बो इहो ई हूंदो जेको तव्हां ॿुधायो था जी। पर उन्हनि खे जेके उन सां चौधारी जेके माण्हू आहिनि, उहे उन्हनि खे उहे आदतूं पयल आहिनि, त उन्हनि आदत खे छॾाइण लाइ हिकिड़ो स्ट्रक्चर ठाहिणो पवंदो।
बिलावल भुट्टो सही आहे। ज़रदारी कादिर ख़ान मंदूकल खे साहब असां सां आहिनि सर, उन्हनि जी लाइन ड्रॉप थी वई, वरी उन्हनि जो कनेक्ट थी वई आहे, त उन्हनि खां शामिल कयूं। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ अचणु खपे। वरी मेहरबानी कादिर ख़ान मंदूकल साहब, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए। सर, एक तो ये अवाम दोस्त है, अवाम दुश्मन है बजट, पाकिस्तान पीपल्स पार्टी कैसे देखती है, और ख़ास तौर पर आप बहैसियत सिंध के शहरी, कि ये बजट दोस्ताना बजट है, क्योंकि एक तरफ तो फ्रेंडली अपोजिशन का भी कहा जा रहा है कि अपोजिशन तो थी नहीं, तो बजट पे क्या बात करें। जैसे सरबुलंद खान साहब कह रहे हैं कि अभी तो दिन पढ़े हैं, अभी तो हम पढ़ेंगे, आज ही पेपर मिले हैं तो बाद में देखा जाएगा, मगर पहले तो हम जब असेंबली को कवर करते थे तो उसमें तो यही होता था कि अपोजिशन एक बड़ी तैयारी करके आती थी और उनके पास पहले से ही जो है ना चीज़ें होती थी, उनसे तजवीज़ें ली जाती थी, जो कि इस दफ़ा आपसे विफाक में नहीं ली और सिंध में आपने इनसे नहीं ली। सरबुलंद खान साहब मेरे छोटे भाई है, वो बड़ा नादान है। इन्होंने बाइकाट कर दिए तो उनको कहाँ से पता चलेगा। अच्छा, और फिर वो कहते हैं कि फ्रेंडली अपोजिशन है, तो भाई वो तो वैसे मरकज में हम उनके साथ इत्यादी हैं एमक्यूएम के साथ। असल अपोजिशन तो आप हो ना, आपने क्या अदा की है जी आवाम के लिए जो एक बेहतरीन बजट लाया है, चाहे पंजाब को देख ले, पुख्तनख्वा को देख ले और मरकज को देख ले, तो अवामी जो बजट एन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के जो 10 पॉइंट या मंशूर के मुताबिक जो बजट दिया गया, जहां मजदूर कार्ड भी इंट्रोड्यूस किया गया, जहां किसान कार्ड भी इंट्रोड्यूस किया, जहां हेल्थ कार्ड भी इंट्रोड्यूस किया गया, बेनजीर इनकम सपोर्ट तो पहले ही हमारा कारनामा है, जो 1 करोड़ से ज्यादा लोग उससे फायदा ले रहे हैं। और खुद जहां सरबुलंद खान साहब रहते हैं उसी यूसी में मेरा बेनजीर इनकम सपोर्ट चल रहा है। इलेक्शन से पहले 15,000 के रजिस्ट्रेशन की मजीद सेंटर में और खुलवाने जा रहा हूँ। तो ये सारी चीजें तो उनको पता इसी वजह से कि अभी ये करेंगे, पढ़ेंगे, देखेंगे। और फिर सरबुलंद खान साहब को ये भी याद होगा, मैं इलेक्शन से पहले ऐलान कर रहा था कि इंटरनल लाइनें तो ऑलरेडी हमारी टेंडर हो चुकी है, मैं बना रहा हूँ, लेकिन हब डैम से KFI मनसूबात बदकिस्मती से बादशाह साहब ने एंड टाइम पे इनकार कर दिया। लेकिन अल्हम्दुलिल्लाह सिंध हुकूमत से उसी KFI मनसूबे के तरफ पे हब डैम से जो है ना वो 12 अरब 70 करोड़ की लागत से जो है ना वो लाइन मंजूर की है, बजट मंजूर की है। तो इंशाल्लाह 1 साल के अंदर जो है ना हब डैम से नई लाइन आ जाएगी। तो बल्दिया टर्म NA 242 में जो पानी का इशू होता है या पानी की जो मसाइल थे, और वो इंशाल्लाह उस पर काबू पाएंगे। और फिर उसके अलावा बहुत सारी चीजें हैं, मोहतरम अजमल साहब ने या आपके दूसरे साथी ने तफसील से बता दी है। अगर एजुकेशन ले देख ले तो 519 अरब रुपए, अगर आप अमन अमान का जो संगीन सूरत हाल है उसके लिए पुलिस के लिए 260 अरब अलग रखा है, और वजारत दाखिले के लिए 194 अरब अलग रखा है, क्योंकि आपको पता है कि डाकुओं के पास जदीद असला है और जो टारगेट किलर है उनके पास भी जदीद असला होता है। सर, तो ये जो पैसे रखे हैं, एक रवायतनी का बात कहूँ कि ये डाकुओं को ही पैसे देते जो रखे हैं, तो बस वो मुल्क छोड़ के चले जाएंगे, सिंध छोड़ के चले जाएंगे। वैसे तो पैसे रखे जाते हैं माजरत के साथ डाकुओं के लिए, ऑपरेशन के लिए, तरक्याती बजट के लिए, मगर वो उन पे इम्प्लीमेंट नहीं होती। जैसे कि जमील अहमद साहब ने कहा कि चीज़ें ऐलानात तो अच्छे हैं मगर उन पे इम्प्लीमेंट होनी चाहिए, हकदार को हक मिलना चाहिए, वो मिलता नहीं। देखिए, आप अपनी नियत सही कर दे और आप कहते हैं ना उम्मीद पे दुनिया कायम है। अभी चीजें अच्छी है मगर होगी नहीं, तो भाई जब चीजें अच्छी है तो थोड़ा सा आप इंतजार कर ले, तो नहीं होना तो अगले बजट में फिर बता दे नहीं हुआ है। 21 लाख मकानात की जो बिलावल भुट्टो साहब ने ऐलान किए, जिसमें से रोज की बिना पे 1500 मकानात तैयार हो रहे हैं और 1.25 लाख मकान तैयार हो चुके हैं, और इनमें से तकरीबन 8 लाख खवातीन के नाम पे है जो उनको डायरेक्ट रिलीज दी जाएगी, पूरा यानी मलकियत भी दी जाएगी और मकान भी है। तो ये उस वक्त भी अपोजिशन, उस वक्त की अपोजिशन है, चाहे PTI या MKM वो ये एतराज करती थी, इवन के वफाकी हुकूमत ने न होने के बराबर जो हमारे साथ कोऑपरेट किए, फिर भी हमने ये सारी चीजें करके दी है। और रोज की सतह पे 1500 मकानात बन रहे हैं, जहां सैलाब से आपको भी पता है सिंध 90% डूब चुका था। और इसी का याद है दादू वाले रोड पे, जहां पूरा वो जो बोर्ड लगा हुआ है हाईवे का, वो तक डूबा हुआ था, कंटेनर जो है ना ऊपर टॉप लेवल तक डूबा हुआ था, जो आमिद मीर की शो में दूसरी जगह भी है। तो अल्हम्दुलिल्लाह साल के अंदर वो खत्म भी हो गया, फसलें भी हो गई है, और अब इंशाल्लाह मकाना जो रोज की बुनियाद पे बन रहे 1.25 लाख बन चुके, तो आगे 21 लाख भी मुकम्मल हो जाएंगे। और K4 सुबह जो वफाकी फंड की वजह से तातुन का शिकार है उस काम हो रहा है, लेकिन यहाँ पे कम से कम मेरा और
सरबुलंद खान साहब के डिस्ट्रिक्ट में तो ये पानी का लाइन इंशाल्लाह साल के अंदर आ जाएगा, जो हमने ऐलान किया था पहले से। और हमने 8 महीने नादरा की गाड़ी चलाई है, को पता है। सरबुलंद खान साहब भी आजकल कोशिश कर रहे हैं। फिर उस वक्त ऐलान किया था मैंने कि 24 घंटे मैक सेंटर नादरा का, वो भी अल्हम्दुलिल्लाह वो मुकम्मल होने के आखिरी मराइल पे। तो बहुत सारे काम जो पीपल्स पार्टी ने किए कुछ सोच भी नहीं सकते। सरबुलंद खान साहब के जो MNA फैसल वाडा साहब, आप उनको बता देना कि उसने क्या काम किया है। और पीपल्स पार्टी तो जो काम कर रही है, पहली मरतबा तारीख में मैं सरबुलंद खान साहब की PS में जो ना मैं पानी की और सीवरेज की लाने भी चाह रहा हूँ, तारीख में पहली मरतबा 7 अरब रुपए के लागत से जो ना वो गैस की लाने तारीख में पहली मरतबा भी चाह रहा हूँ। और मेगा जो लाने 12 इंच का इंशाल्लाह वो भी उसके ऊपर टेपिंग हो रही है, वो भी। ये सरबुलंद खान साहब को नजर आती है जो आप काम कर रहे हैं अपना कादिर खान साहब? मैं बोल देना, बोल देना, नजर नहीं आए तो बोल देना। मैं अभी गली बता देता हूँ, गली मोहल्ला बता देता हूँ, वार्ड बता देता हूँ उसको, वो पता है, इसको पता है अच्छी तरह। जी सरबुलंद खान साहब, ये तो तारीखी काम जो गिनवा रहे हैं कादिर खान मंदूखेल साहब, आप इत्फाक करते हैं कि वाकईतन अपने हल्के में, मैं एक हल्के कराची की बात करूं कि पीपल्स पार्टी इतना काम कर रही है तो सिंध का तो छोड़ दे आप। सरबुलंद खान साहब चले उन तक आवाज़ जाए, कोशिश करें। मगर सर जमील अहमद साहब, सिंध यूनिवर्सिटी लाइ जेको आहे ग्रांट में वधीक जेको आहे सो हिन वक़्तु अगरि ॾिसूं त 35 अरब रुपया जी जेको आहे सो ग्रांट रखी वई आहे। ऐं इन सां गॾोगॾु कराची यूनिवर्सिटी में लाइ जेको आहे सो 3 अरब रुपयनि जी ग्रांट आहे। सिंध एजुकेशन यूनिवर्सिटी जे टंडो जाम जे लाइ 2 अरब रुपया, जना मेडिकल यूनिवर्सिटी कराची जे लाइ 1 अरब रुपया, जना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी कराची जे लाइ 1 अरब रुपया ग्रांट रखी वई आहे। इन सां गॾोगॾु अगरि ॾिसूं हेल्थ जे लाइ जेको आहे सो जेको आहे डाओ यूनिवर्सिटी हेल्थ साउथ जे लाइ जेको आहे सो 12 करोड़ रुपयनि जी जेको आहे सो ग्रांट आहे। मेहरान यूनिवर्सिटी जामचोरो जे लाइ जेको आहे सो ॾिठो वञे त 1 अरब 86 करोड़ रुपया। ऐं सखर IB यूनिवर्सिटी जे लाइ बि जेको आहे सो अगरि ॾिठो वञे त 1 अरब 66 करोड़ रुपया रखी वई आहे। याकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल जेको आहे सो साइंस जामशोरे जे लाइ बि 1 अरब 38 करोड़ रुपया। क़ाइद आज़म यूनिवर्सिटी नवाबशाह जे लाइ बि 1 अरब 37 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। अहिड़ी रीति जेको आहे सो वॾी हिकिड़ी फ़हिरिस्त आहे सॼी सिंध जे एजुकेशन ऐं यूनिवर्सिटियुनि जे लाइ। अगरि इहा ॻाल्हि कजे त किथे न किथे तालीम ते बि हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी किथे न किथे उनखे नज़रअंदाज़ न, पर सुठा पैसा रखिया आहिनि त जेके सिंध में यूनिवर्सिटियूं आहिनि, जेके मेडिकल कॉलेजिस आहिनि, उन्हनि खे हथी वधाई वञे त जीअं उन्हनि खे का मुश्किल पेश न अचे। इनखे कीअं पिया ॾिसो सर? जमील साहब जेॾी महिल सॼी पाकिस्तान में फंड्स रोकिया विया HTC जे तरफ़ां, ग्रांट न ॾिनी वई, पघारूं न पई मिलनि, माण्हुनि खे जेके यूनिवर्सिटी वारा असांजा हुया उस्ताद ऐं उते जेके कमु करंदड़ माण्हू, उन्हनि खे पघारूं ऐं उन्हनि खे पेंशन न पई मिले, उन वक़्तु सिंध गवर्नमेंट जो इहो बिल्कुलु मञिणो पवंदो त सिंध गवर्नमेंट उन वक़्तु पैसा रिलीज़ कया जेॾी महिल फेडरल बंदि करे छॾिया। इन बजट में बि सिंध गवर्नमेंट इहे पैसा रखिया आहिनि। उस्तादनि जे रिलीफ लाइ उन्हनि इहे कयो आहे। जे न कनि हा त यूनिवर्सिटी में ग़रीब जा ॿार पढ़ंदा आहिनि, उहे सभु आस्ते आस्ते जेके आहिनि उहे ड्रॉप थी वञनि हा, क्लासूं बंदि थियणु शुरू थियनि हा। पर ई क़दम जेको आहे इहो सही क़दम आहे। हाणे इन लाइ पैसो इन्हनि ज़ाहिर आहे किथां न किथां एडजस्टमेंट करे पैसो आंदो हूंदो। असुल ॻाल्हि इहा आहे कि असांखे हिकिड़ी इंसाफ़ सां ॻाल्हि ॾिसणी आहे। उन्हनि जो कसूरवार केरु आहे उहो ते असां डिबेट करे था सघूं, उन ते प्रोग्राम सॼो करे था सघूं। पोइ 20, 25, 30 सालनि खां जेको असां मईशत जो हाल कयो आहे, 59 अरब रुपया असांखे असांजा कर्ज़ ऐं असां खे उहो मोटाइणा आहिनि। व्याज में सर, व्याज जेके आसान सिंधी में चऊं त व्याज में मोटाइणा आहिनि, व्याज ऐं मूर मोटाइणा आहिनि असांखे। हाणे अंदाज़ो कयो एतिरो असां कर्ज़ वरितो आहे। असां जेको इन वक़्तु असांजो मर्कज़ जो बजट आहे, असांखे NFC अवार्ड खां पोइ मर्कज़ वटि पैसो ई नथो बचे, नेगेटिव में थो वञे हो। त उनजे करे इहे दुआ कयो त मर्कज़ मां जेके NFC अवार्ड असांखे मिलणो आहे उहो मिले, न त जेके बि तव्हां तकरीरूं ॿुधियूं आहिनि इन में तमामु ॾुखियाई थींदी अमल। पोएं दफ़े बि ॾिसो 80 मिलियन ॾियणा मर्कज़ खे, ऐं 4 साल में वाइदा सिंध खे न मिलिया। हाणे वाइदो वरी थियो आहे, उमेद आहे त रिलीज़ थी वेंदा।
बसि ॻाल्हि इहा आहे त जेको सिंध जो हक़ हो उहो न मिलियो, उन जे बावजूदि इन्हनि किथां न किथां कटिंग करे इहो यूनिवर्सिटीज़ खे या HEC खे पैसा ॾिना आहिनि. That I would definitely appreciate. That is one part. Second part is that तव्हांजो मिनी बजट भी सितंबर ताईं ईंदो ख़ैर सां. इन लाइ तयारु रहो. जेके बि मुजड़ा एनालिस्ट आहिनि, असां जेके अंग खर ॾिसूं था पिया, असांखे अंदाज़ो थिए थो पियो त उन खां अलावा गुज़ारो न हलंदो, छो जे इन्हनि PSDP खे वधायो आहे, डेवलपमेंट बजट खे वधायो आहे. बाबा पैसा किथां आणींदव? इहो तव्हां करे त छॾियो आहे. बिल्कुलु ऐलान त करे छॾिया, पर पैसा खज़ाने में काॾों ईंदा, इहो वॾो सवाल आहे. प्रोजेक्शन इहा जेका ॾिनी आहे पूरत किथां पवंदी असांखे? बिल्कुलु, छो जे असां प्रोजेक्शन त सुठी ॾिनी आहे, तकरीर भी सुठी आहे, पर असांजी दुआ आहे, बिल्कुलु असांजी तमन्ना आहे त बिल्कुलु पूरी थिए. पर जेके अंग खर सरबुलंद खान साहब, आपकी लाइन ड्रॉप हो गई थी और जो है कादिर खान मंदूखेल साहब जो है बता रहे थे कि रिकॉर्ड कायम किया है उन्होंने, काम किया है अपने हलकों में, जहाँ जो आपका हलका है. वो कह रहे हैं उनसे थोड़ा मालूम तो कर लें कि सिर्फ एक हलके की बात मैं कर रहा हूँ अपने की, तो उधर मैंने कितने काम किए हैं, चाहे वो पानी की लाइनें हों, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हो, रोड रास्ते हों, नालियाँ हों, यानी कि जो बेसिक नीड है. तो फिर तय है कि सिंध के मुख्तलिफ अजला में तो पाकिस्तान पीपल्स पार्टी मजीद और अच्छा काम करेगी. देखिए जी, अभी भी हल्के में बहुत सारे मसाइल हैं. रोड्स खराब हैं, सीवरेज लाइनें नहीं है, पानी नहीं पहुंच रहा, गैस नहीं आ रहा, बिजली की बहुत बड़ी शॉर्टेज है और बहुत सारे मसाइल हैं जिनका मैं गिनना शुरू कर दूं बहुत कम है. जिस हल्के से मैं MP हूँ वहाँ से MNA रह चुके हैं कादिर खान मंदूखेल साहब. लेकिन अब एक हमें बहुत बड़े चैलेंजेस हैं आने वाले जो इस बजट में. मेरी ये ख्वाहिश है कि कादिर खान साहब भी यही हल्के से ताल्लुक रखते हैं और मैं भी, तो हमने इस इलाके को कम से कम जो है गुलशन के मुकाबले में लेकर आना है. तो यहाँ के मसाइल बहुत बड़े गंभीर हैं, इलाका बहुत पसमानदा है. तो ये है कि इस दफ़ा भी बजट में इस मेरे हल्के के लिए कुछ खास रकम इसलिए रखी जाए कि क्योंकि ये इलाका बहुत बैकवर्ड है और बहुत पीछे तरक्याती कामों के हवाले से. रोड का असल में बगैर प्लानिंग के काम होता है तो फिर उसका ये रिजल्ट निकलता है. अगर प्लानिंग के साथ काम किया जाए तो मेरे ख्याल में बेहतर होगा. सो इलाका कराची जो है वो टोटल एक बहुत बड़ी खतीर रकम चाहिए कराची को डेवलप करने के लिए. कराची इस क्लास का शहर है, उस तरीके से कराची को पैसे नहीं दिए गए हैं जो देने की जरूरत है. तो इस बजट में हम भरपूर आवाज उठाएंगे, पूरे कराची के भी, अपने हल्के के भी, और हम चाहेंगे कि हल्के. कादिर खान मंदूखेल साहब वो करें पूरे कराची के लिए इस बजट को जो है ना, कराची को खासतौर पर शहरी जो आबादी है और ख़ासतौर पर सिंध का कैपिटल है उसको नज़रअंदाज किया गया है. समझ में रहा है कि वाक़तन नज़रअंदाज किया है पीपल्स पार्टी ने सिंध के कैपिटल को. कादिर खान मंदूखेल साहब जी, कादिर खान मंदूखेल साहब बोलूं जी. अच्छा, एक तो बात ये है कि आपको अच्छी तरह पता है कि जो हमारा उनका एरिया है वो तकरीबन 20-25% लीज एरिया है, बाकी सारा अनऑथराइज्ड है. ठीक है. और उस अनऑथराइज्ड में आपको पता है न बिजली होता है, न पानी होता है, न गैस. चले मैं कादिर खान मंदूखेल साहब से पूछने दे सर. सरबुलंद खान साहब का घर भी हम लीज करने जा रहे हैं. उसके एरिया में जो ना वो लीज शुरू हो चुकी है, उनका घर भी लीज होगा, इनकी दूसरे कारकुनों का घर भी लीज होगा. वहाँ बेनजीर इनकम सपोर्ट पहले मैं दफ्तर खोल चुका हूँ, नादरा की वेन 8 महीने चला चुका हूँ, गैस का मेगा प्रोजेक्ट 7 अरब रुपए का ला चुका हूँ, काम उस पर चल रहा है, पानी सीवरेज के लाने जा रहा हूँ और पार्क और दूसरी चीजें बना रहा हूँ. आप मुझे बता दो, मैं सिर्फ तो एक हल्के की बात बता रहा हूँ, पूरे कराची में से 10 गुना ज्यादा काम हो रहा है, उससे 10 गुना ज्यादा काम हो रहा है. डिस्ट्रिक्ट सेंट्रल में हमारा सबसे ज्यादा काम हो रहा है, साउथ में हमारा सबसे ज्यादा काम हो रहा है. ये तो हमारा थोड़ा सा गरीब डिस्ट्रिक्ट है तो जो इतने काम मैंने आपको गिनवाए, लेकिन इंशाल्लाह आगे चल के. सरबुलंद खान साहब को क्यों नजर नहीं आ रहे? कादिर खान साहब आप जो काम गिनवा रहे हैं, सुन लो, मैं मुझे उससे पूछ लो, उनको बता दो ना कि लीज आपके घर अब लीज करने जा रहा है, लीज का काम शुरू है या सुन. अच्छा, इनका घर भी लीज नहीं है, अनऑथराइज्ड है. नहीं, लीज अभी लीज करा रहे हैं हम लोग उसको, ठीक है ना. अच्छा, दूसरी बात ये कि इनके सिंध असेंबली के रुकन है, उनका घर अनऑथराइज है, उसको आप लीज करा के दे रहे हैं. अच्छा, ये का जो मोहल्ले में बेनजीर इनकम सपोर्ट का सेंटर 6 महीने से चल रहा है कि नहीं चल रहा है? इनसे पूछो कि इसके एरिया में गैस की लाने हम बिछा रहे हैं कि नहीं बिछा रहा है. इनसे पूछो उसके एरिया में पानी की लाने हम बिछा रहे हैं कि नहीं बिछा रहा है.
उनसे पूछो उन एरिया सेवरेज के लिए बिछा रहा है कि नहीं बिछा रहा है। आप मुझे बताओ, बाकी अच्छी तो छोड़िए, तो सारी चीजें मैं गिना रहा हूँ आपको। और बाकी जो पार्क है, मस्जिद है और पेवर ब्लॉक है, वो काम अलग है। जो हमारा टाउन कर रहा है वो अलग है, जो हमारे डिस्ट्रिक्ट करे वो अलग है। ये तो सिर्फ मैं 22 महीने का या 2 साल का MNA का काम आपको गिनवा रहा हूँ। सर, तो ये तो अच्छी बात हो गई। अगर एक MP है, सिंध असेंबली के मेंबर है, उनका घर अनऑथोराइज है, उनको आप लीज करा के दे रहे हैं। सर बुलंद खान साहब, ये अच्छी बात नहीं है। पाकिस्तान पीपल्स पार्टी के जो है सीनियर रहनुमा, वो आपके घर के कागज नहीं आपके पास, वो तक आपको मदद कर रहे हैं, तो इसमें क्या होगा सर? और अच्छा काम क्या करे पाकिस्तान पीपल्स पार्टी? सर बुलंद खान साहब, अच्छा सर बुलंद खान साहब, आवाज़ आ रही है मेरी? कोशिश करें कि सर बुलंद खान तब तक आवाज़ जाए, मगर जी मां तार ईंदुसि। सम्झो पिया त वाकई ई जेका हिन वक़्तु बजट जी जेके स्कीमूं आहिनि, स्कीमूं शुरू पहिरियां जेके ऐलानात कया विया हुआ, हिन दफ़े खां वॾी मेगा स्कीम, वॾा प्रोजेक्ट नज़र न आया। उन जा कारण छा आहिनि? इहो त न आहे त जेके पोयूं स्कीमूं आहिनि उहे ई पुठिते पयल आहिनि। इन जे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी सोचियो त हिन बजट में त हाणे का स्कीम रखणी न आहे, छाकाणि त पोयूं ई जेके स्कीमूं आहिनि उहे अञा वीचारियूं ॿुॾ तोड़ जूं शिकार आहिनि। आफ्ताब साहब ॾिसो, सभ खां ॿी लातादाद स्कीमूं मां ॻणाए सघां थो, पर वॾे में वॾी स्कीम आहे लाड़काणे में इंडस्ट्रियल ज़ोन जो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां पाण खां इफ़्तिताह करायूं। सही, उहा स्कीम हिन वक़्तु रोड जो शिकार आहे। ईअं घोटकी में इंडस्ट्रियल ज़ोन, तव्हांजे सोनगढ़ में लातादाद स्कीमूं। तव्हां पुराणो जेको बुक आहे, बजट बुक, उहो खणी करे ॾिसंदो त तव्हांखे सभु शयूं नज़र अची वेंदियूं। ॾिसो, स्कीमूं थी वञनि थियूं, लेकिन उहो मुकमल थियूं, ग्राउंड ते कुझु बि न आहे। त बजाए जो मां इन जे करे हिन जेके प्रोग्राम आहिनि, बेनज़ीर मज़दूर कार्ड आहे, बेनज़ीर हारी कार्ड आहे, इन सां घटि में घटि ग़रीब माण्हू खे कुझु न कुझु मिलंदो त सही। बाक़ी उहो त स्कीमनि में अरबे रुपया रखजनि था, उहे अरबे रुपया कागज़नि में ख़र्चनि था, ग्राउंड ते तव्हां वेंदो कुझु बि कोन्हे को। जेको आहे त मंदोखेल साहब ॻणे ॿुधाए पियो पंहिंजे कम में, बिल्कुलु हुनजे इलाइक़े में कमु थींदो, छो त मां ॾिठो न आहे। पर मजमूई तौरु असांजो माण्हू अॼु बि त गटर, नाली, ड्रेनेज इन्हनि मसइलनि में फाथल आहे न। असांजे तव्हां कश्मीर खां कॾहिं कराची ताईं अचो, ठीकु आहे, पीपल्स पार्टी जा खोड़ सुठा कम ई कोन्हे त पीपल्स पार्टी उहो कमु न पई करे या कमु न आहिनि, पर ज़रूरत तमामु घणी आहे कमनि जी। उहो पैसा रखजनि था, पोइ उहे पैसा रुगो ईअं खणी चऊं त ऑफिसरनि लाइ रखो था छा? पोइ इन लाइ त मां इन लाइ चवां थो बेनज़ीर कार्ड तमामु बहितर आहे, घटि में घटि कंहिं ग़रीब माण्हू खे मिलंदो। कादिर खान मंदोखेल साहब, जाते जाते ये बताइएगा कि अब इस बजट पे लाजमी बहस भी होगी इस असेंबली में ईद के बाद। समझते हैं कि बहुत सी तजवीज़ें जो हैं वो जो अच्छा ड्रॉप हो गई है। चले ये को सवाल छॾियूं था त इहो वॾो अहम सवाल हुयो। जमील साहब, तव्हां अगरि ॿुधायो इन आख़िरी इन जो जवाबु तव्हां खां वठणु चाहींदुमि त जेके हाणे इन खां पोइ बजट जो जेको सेशन शुरू थींदो अॻिते हली, इन में बहस जॾहिं थींदो त अपोज़िशन बि ॻाल्हि कंदी, कुझु तजवीज़ूं बि हूंदियूं, कुझु सनतकार, तिजारतकार, ॿिया टियां माण्हू जेके तजवीज़ूं ॾींदा आहिनि, सम्झो पिया त उनखे सिंध गवर्नमेंट सीरियस वठंदी, कुझु रदो फैल करे सघंदी अॻिते हली? तमामु घटि आहे, माना को बिल्कुलु टके पैसे जी को एडजस्टमेंट करणी पए त करणी पए। ऐं ॿी ॻाल्हि, मर्कज़ में बि एडजस्टमेंट करणु तमामु ॾुखियो थी पवंदो, छो जो IMF जी हिकिड़े स्ट्रक्चर जे तहत ठहियो आहे इहो। इन करे माण्हू इहो महसूसु न कनि त उन्हनि खे को जेका बिल में बहस मुबाहिसे दौरान जेके कट बिल ईंदो उन में उन्हनि का रिलीफ मिलंदी, अहिड़ो को सीन मूंखे नज़र नथो अचे, जो कि सिचुएशन टाइट लॻी पई आहे। ऐं इन वक़्तु सिंध में त फ्रेंडली अपोज़िशन आहे, इन करे मां सम्झां त का इम्पोर्टेंट का अहिड़ी रिलीफ ॾेई सघंदा या कट मोशन को कामयाब थी सघंदा। वॾी महिरबानी जमील अहमद खान साहब, आप तव्हां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। ज़ुबान खोसो साहब, अव्हां जी वॾी महिरबानी। कादिर खान मंदोखेल साहब, अव्हां जी महिरबानी। ऐं असर बुलंद खान साहब, अव्हां जी महिरबानी। चइनी महिमाननि जी महिरबानी। त या त फ़ैसिले जी घड़ी आहे, फ़ैसिलो थी चुको आहे, बजट अची चुकी आहे। जमील अहमद खान साहब फरमाइनि पिया त लॻे कोन पियो त सूबाई हुकूमत या विफ़ाक़ अॻिते हली को अहिड़ा जोगावा क़दम खणे या वरी इन में जेके एतिराज़ात आहिनि अपोज़िशन के उन्हनि खे को दुरुस्त करे। पर इहो जेको फ़ैसिलो थी चुको आहे, इहो थी चुको आहे। वरी ईंदड़ साल ताईं इंतज़ारु करिणो पवंदो ऐं ईंदड़ साल ताईं पाकिस्तान ऐं बिलख़ुसूस सिंध जे अवाम खे इहो सोचणो पवंदो त जेके हिनमहिल ऐलानात थिया आहिनि, अलाह करे इन ते अमल थिए, त इहो ई काफ़ी आहे। आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।